वक्त बादशाह है जंहिंजा पाण ग़ुलाम आहियूं, जेको सारी उमिरि गश्त कंदो रहे थो। वक़्तु कॾहिं बि पोढ़ो नथो थिए। वक़्त सां गॾु हर शइ तब्दील थी वञे थी, पर सुहिणियूं यादूं कंहिंसां कॾहिं कुझु वक़्तु इंसान गुज़ारींदो आहे। लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं अव्हांखे भली कार चऊं था। सिग्नल प्रॉब्लम शायद, सॉरी फॉर दैट। पर सुहिणियूं यादूं कंहिंसां गॾु गुज़ारियल पल ई सिर्फ़ु यादि रहनि था। वक़्त जी रफ़्तार खे रोकणु नामुमकिन हूंदो आहे। वक़्तु इहो बादशाह आहे जंहिं कई नौजवान गभरू ॻोठाणा, घोट ऐं बहितरीन शख़्सियतूं, जवान दुनिया जा नामोर बादशाह, वण टिण पखी पखिण, माल माण्हू ऐं केतिरियूं अनेक शयूं पंहिंजे हथनि सां जवानी खां वठी पोढ़ाइप ताईं पीरसन थींदे ॾिठियूं आहिनि। सिर्फ़ु पाण अकेलो दुनिया जे इब्तिदा खां वठी अॼु ॾींहं ताईं जारी रहंदो पियो अचे। तॾहिं कंहिं ॾाहे शाइर चयो आहे त झूने थींदी ज़मीन, झूनी थिए न ज़मीन, पोढ़ो थियो न सिज, ॿिन्ही मथां ॿिज हारींदे कई हलिया विया। वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नथो करे। असीं इंसान केतिरा त बेखौफ़ आहियूं जो वक़्त जो इंतज़ारु कंदा आहियूं। वक़्तु हर कंहिंखे हर ॾाकण तां गुज़ारे थो। जंहिं इंसान वटि वक़्त जो क़दुरु आहे, इहो ई इंसान कामयाबु आहे। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो, उनखे वक़्तु पाण क़दुरु करणु सेखारींदो आहे। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो, उनखे वक़्तु पाण क़दुरु करणु सेखारींदो आहे। जॾहिं दुनिया वारनि जूं ठोकरूं लॻंदियूं, तॾहिं ख़बर पवंदी त वक़्तु सभ खां वधीक असराइती शइ आहे, जेको ज़िंदगी में मुख़्तलिफ़ असर ॾेखारे थो। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं अव्हांखे भली कार चऊं था। असांजा काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। नूर रहमान कोसो साहब फिराम दुबई अरब इमारात मां गुलाब जा गुल मोकिलनि था, गुड बि लिखनि था कमेंट में। गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब मोस्ट वेलकम। असांजो दोस्त अयाज़ फिराम फाल खां असीं संदसि खे भली कार चऊं था। गुड मोकिलनि था, महिरबानी अयाज़ भाई। एंड नूर हुसैन साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम। नूर हसन मंगसी फिराम सऊदी अरब खां, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। करीम बख्श मंगसी साहब मोस्ट वेलकम। तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। अब्दुल अज़ीज़ मुगीरी साहब मोस्ट वेलकम। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि, जेकॾहिं हू पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। करम मंगसी साहब फिराम शदाद कोट खां एंड सुल्तान अहमद मोहम्मद कासिम नसीराबाद नाके खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। वाहिद कालानी साहब मोस्ट वेलकम। फहद अजीज लगारी साहब एंड सिस्टर जरीना मोस्ट वेलकम। अली अब्बास बोतार सुधीर ऐं ॿिया काफ़ी दोस्त जॉइन थी चुका आहिनि। अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब फिराम दादू खां,
फिदा हुसैन जुड़े जो साहब मोस्ट वेलकम। जी दोस्तों, तव्हां पंहिंजो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पए त असांजा दोस्त कहिड़ा कहिड़ा असांखे ॿुधी रहिया आहिनि। इंजीनियर मोहम्मद अली साहब मोस्ट वेलकम एंड राशिद साहब असांजो पाड़ेसरी दोस्त भाउ। नूर खोसो साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। कहिड़ा हाल आहिनि भाई? खुश आहियो? खैरियत अमन? महिरबानी। नूर खोसो साहब फिर हम दुबई अरब इमारात का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। असी संदस के भली कार चऊं था एंड असांजो दोस्त असांजो भाउ दोस्त करीम बख्श मंगसी साहब। करीम बख्श मंगसी साहब लिखन था त सलाम सर, क्या हाल है आपका? प्रोग्राम अच्छा है, हम सांगड़ से हैं। करीम बख्श मंगसी एंड डी के मंगसी दादू से। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। सर अव्हां जा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शाल सदाईं आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो, महिरबानी। रफ़ीक मंगसी साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। नादर मंगसी साहब लिखनि था त सिक भरियो सलाम जानिब, उम्मीद आहे रब साईं में बिल्कुलु ख़ुशि हूंदो। महिरबानी सर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। अव्हांजा सलाम असां वटि पहुची चुका आहिनि। नादर मंगसी साहब, शाल सदाईं आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो, महिरबानी। अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, बहितरीन माण्हू कंबर शहर जो असांजो दोस्त अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम अदा साईं। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। महिरबानी सर, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। नूर खोसो साहब लिखनि था त माजिद जी कहाँ हैं? माजिद भाई कहाँ है? पाकिस्तान में है या दूसरे कंट्री में? दुबई में हूँ। अच्छा, तव्हां माना दुबई खां ॿुधी रहिया आहियो। जान मोहम्मद तुनियो साहब मोस्ट वेलकम। तव्हां बि असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू आहे त वक़्तु बादशाह आहे, वक़्त जो क़दुरु करणु घुरिजे। पर असांजा नौजवान कुझु दोस्त साथी वक़्त जो क़दुरु न आहिनि कंदा। उहे मंशियात जे नशे में पंहिंजी ज़िंदगी तबाह कंदा आहिनि। अॼोको नौजवान नसुल जूं ज़िंदगियूं दाह ते लॻाए छॾियूं आहिनि। मंशियात अॾो ई जीअं ज़िंदगियूं तबाह कंदड़ नशे जिते ॼाणायल हर शहर ज़िलनि में नौजवाननि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी वर चाढ़ियो आहे ऐं मुआशी तौरु कंगाल कयो आहे त उते वरी मंशियात जो कारोबार कंदड़नि खे खुली छूट हुजण करे उहे करोड़पति बणिजी विया आहिनि। नौजवान नसुल खे मौत जे मोह में धकींदड़ खे त कुझु सोचणु घुरिजे त वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नाहे कंदो। अच्छा, उबैदुल्ला भाई कमेंट करे रहिया आहिनि। उबैदुल्ला मंगसी भाई असांजा लिखनि था त मोटर बाइक की देना काम से जाना है, ज़रूरी लव यू योर वॉइस। उबैदुल्ला भाई, तव्हां सवेर कयो, प्रोग्राम खां बाद में अव्हांखे मोटर बाइक जी चाबी ॾियूं था, महिरबानी। नूर हुसैन साहब लिखनि था फ्राम सऊदी अरब खां त अस्सलाम वालेकुम नूर हसन मंगसी फ्राम सऊदी अरब खां। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। महिरबानी सर। नूर हसन मंगसी साहब, महिरबानी।
जान मोहम्मद तुनियो साहब लिखन था तो माशाल्लाह मेहरबानी। वंस अगेन नूर हसन साहब लिखन था तो बिल्कुल सही, मेहरबानी सर। सदाम हुसैन सियाड़ो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं था। ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह कंबर खां। अच्छा महिरबानी सर, तव्हां असांखे पंहिंजे शहर कंबर खां ॿुधी रहिया आहियो। अयाज़ भाई फिराम फाल खां असांखे कुझु दिलियूं मोकिले रहिया आहिनि, महिरबानी। पंहिंजी ज़िंदगी ते रहम करणु कंहिं संगत खे नथो अचे, पर हैरत त वक़्त जे वाग धड़नि खे बि ज़रो क्यास नथो अचे, जो नौजवान नसुल जी ज़िंदगी सां खेॾंदड़ ख़िलाफ़ का कार्रवाई कनि। हर शहर में मंशात जी ज़हर ऐं नार्थ में धाड़ेल राज सबबि धरतीअ जा गबरू वक़्त खां अॻु ज़िंदगियुनि तां हथ धोई रहिया आहिनि। धाड़ेल कल्चर सबबि केतिरियूं मारूअनि जूं झोलियूं ख़ाली ऐं जवानीअ में भेनरुनि खां ॿाहिरि ऐं वनीअ खां वर खसिजी विया आहिनि। ताज़ो नार्थ में धाड़ेल कल्चर ख़िलाफ़ ऑपरेशन जे नतीजे में पुलिस जा जवान शहीद थी विया। सोचण जहिड़ी ॻाल्हि त धाड़ेलनि वटि एॾा जदीद हथियार कीअं था पहुचनि जो पुलिस जा जवान शहीद थी वञनि था ऐं पाण ख़ुशीअ जा जशन मल्हाइनि था। जंहिं देश में सारियुनि जी ख़ुशबू सुगदासी चांवरनि जी ख़ुशबू ईंदी हुई, अॼु उन देश में रत ऐं बारूद जे बाहि भरियल आहे। सूफ़ियुनि जी सरज़मीन ते हेॾा हाञा अलाए छो का अखि आली नथी थिए, ऐं हर शहर में मंशात ऐं नार्थ सिंध में धाड़ेल कल्चर हुकूमत जे पत वाइकी करे छॾी आहे। अच्छा, असांजो दोस्त मोहम्मद इस्माइल मांगसी साहब मोस्ट वेलकम। नूर खोसो साहब जी दोस्तों, इंशाल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख्यालु रखो। अॼु कुझु नेटवर्क जी प्रॉब्लम आहे, सिग्नल मसइलो आहे।